आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, सिंध के मौसम के हवाले से एक सुठी खुशखबरी है तो मॉनसून बरसातुनि जो एक नओं सिस्टम सिंध ते असरअंदाज थियण वञे पियो। जी हाँ साईं, एक नओं बरसाती सिलसिलो जो 31 जुलाई का 2 अगस्त ताईं सिंध में बरसातुनि जो सबब बणिबो। तो मुंहिंजा खलीज बंगाल में निकिरंदड़ ही सिस्टम जिनकी कल ताईं अपडेट हुई तो ही सिस्टम जो हो ओभर भारत मध्य प्रदेश ताईं छत्तीसगढ़ ताईं महदूद हो। इन वक़्त जेकॾहिं ताज़ातरीन सूरत हाल ॾिसिजे तो अॼु 30 जुलाई ते इहो सिस्टम विच भारत ॾांहुं वधंदो नज़र अची रहियो आहे। तो मुंहिंजा गुज़िरियल सिस्टम जे भेट में जेकर हिन जी ॻाल्हि कजे तो ही सिस्टम जेको आहे सो अरबी समुंड ॾांहुं घणी मूवमेंट ॾेखारे रहियो आहे, जंहिं सबबु इम्कानात इहे आहिनि त ही सिस्टम जेको आहे हिकु हंधि घणी देरि ताईं न टिकंदो, बल्कि तेज़ सां अॻिते वधंदो ऐं बरसातूं ॾेई कमज़ोर थी वेंदो। तो मुंहिंजा ॻाल्हि कजे ECMWF ऐं अमेरिकी मॉडल GFS जी तो इहे ॿई सिस्टम 31 जुलाई खां सिस्टम जो जेका आहे मूवमेंट आहे अहमदाबाद गुजरात भारत जे ॾखिणी हिसे ऐं अरबी समुंड ॾांहुं वधंदे ॾेखारे रहिया आहिनि। तो जंहिंखां पोइ ही सिस्टम सिंध में बरसातुनि जो सबबु बणिबो ऐं उमेदु आहे त 31 जुलाई जे शाम या राति खां सिंध जी ॾखिणी पट्टी थरपारकर उमरकोट कुंडरी मिठी चिलियार नवकोट डिगड़ी साइड जुडो खिपरो ऐं सांगड़ वारा इलाइक़ा जेके आहिनि बदीन वारा इलाइक़ा, इन्हनि इलाइक़नि में गजगोड़ सां खिवण सां बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। ते जीअं ही सिस्टम अॻिते वधंदो त ही सिस्टम जेको आहे पहिरीं ऐं 2 जुलाई ताईं हैदराबाद डिवीज़न नवाबशाह डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते पखिड़िजी वेंदो ऐं कराची डिवीज़न सामूंडी पट्टी ऐं ओलह उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां हल्की बरसातुनि जो सबबु बणिबो। ते मुंहिंजा जेकॾहिं ॿियनि मॉडलनि ते नज़र फेराइजे तो कुझु मॉडल इहा कथी बि ॾेई रहिया आहिनि त हीउ सिस्टम गुजरात खां सिधो सिंध में दाख़िल थींदो, पर इन जा इम्कानात काफ़ी घटि आहिनि। बहरहाल सिस्टम सिंध में दाख़िल थिए या न थिए उन जी नमी सबबु ऐं मुख़्तलिफ़ जेट स्ट्रीम सबबु मुख़्तलिफ़ मौसमी जेके फैक्टर्स उन सबबु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। त बारिशुनि जी वधीक जेकॾहिं ॻाल्हि कजे त मीरप्रकाश डिवीज़न हैदराबाद डिवीज़न सांगड़ नवाबशाह उत्तर ओलह सिंध सखल अरकाना डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मूवमेंट थींदी ऐं गजगोड़ वारा कठंदा, पर ख़ासि तौर ते विचोली सिंध ऐं ॾखिण ओभर सिंध जे इलाइक़नि में वधीक बरसाती सरगर्मियूं नज़र ईंदियूं। ऐं साईं मुंहिंजे इन हवाले सां जेका बि नई अपडेट हूंदी असां तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं ऐं असांजी वीडियोज़ खे ॾिसंदा रहो ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।